सनमा ख़बर शामिल क्यों जिथे लाखड़ा में खोसा बिरादरी के बिन धुरन में झेड़े में ठापुर न आई है। प्लाट की मालिकी तां 10 ॼणनि के ज़ख़्मी थियण बाद इलाके में छिकताण वधी वई है। जॾहिं त धुरिन पारां हिक ॿिए ते ॿीहर लठियुनि ऐं कुआड़ियुनि जो वसकारो शुरू थी वियो है। जहिड़े दौरान 36 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त इलाइक़ो जंग जो मैदान बणियल है। अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। सनमा जिथे लाखड़ा में खोसा बिरादरी के बिन धुरिन में झेड़े में ठापुर न अची सघी है। प्लाट की मालिकी तां 10 ॼणनि के ज़ख़्मी थियण बाद इलाइक़े में छिकताण वधी वई है। जॾहिं त धुरिन पारां हिक ॿिए ते ॿीहर लठियुनि ऐं कुआड़ियुनि जो वसकारो लाइ ॾिनो आहे। जंहिं बाद झेड़े दौरान 36 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त इलाइक़ो जंग जो मैदान बणियल है। पुलिस इलाइक़े में झेड़ो ख़त्म कराइण बाद ख़ामोश थी वेही रही है। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, धुरियूं मोर्चा बंद हुजण करे वधीक रितो छाण जो ख़तरो है। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सनमा जिथे लाखड़ा में खोसा बिरादरी के बिन धुरिन में झेड़े में ठापुर न अची सघी है। प्लाट की मालिकी तां 10 ॼणनि के ज़ख़्मी थियण बाद छिकताण वधी वई है। जॾहिं त धुरिन पारां हिक ॿिए ते ॿीहर लठियुनि ऐं कुआड़ियुनि जो वसकारो शुरू थी वियो है। झेड़े दौरान 36 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त इलाइक़ो जंग जो मैदान बणियल है। तफ़सील मालूम कंदासीं सनमा सागर सोलंगी खां। जी सागर, वधीक छा तफ़सील आहिनि? जी सन बरसां लाखड़ा में ललाणी बिरादरी के बिन धुरिन में अलादीन ऐं मोहम्मदीन खोसो विच में थियल झेड़े में ठापुर न आई है। ॿिन्ही धुरिन जा 36 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। अॼु सुबुह ललाणी बिरादरी के बिन धुरिन में प्लाट की मालिकी तां झेड़ो थी पियो हो, जंहिंजे नतीजे में ॿिन्ही धुरिन जा 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। जंहिंखां पोइ ॿई धुरियूं हथियार हथ में करे मोर्चा बंद थी वयूं। हिक ॿिए मथां फायरिंग करे लठियुनि कुआड़ियुनि ऐं पथराव करे हमलो करे ॾिना हुआ। जंहिं सबबु सॼो इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। ॻोठाणनि ख़ौफ़ सबबु घर ताईं महदूद थी विया। पुलिस बि झेड़ो ख़त्म कराइण बदिरां ख़ामोश तमाशाई बणियल आहे। ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए मथां हमला करे वधीक 26 ॼणा ज़ख़्मी करे विधा आहिनि। ज़ख़्मियुनि जो अंग 36 थी वियो आहे। जंहिं हिक धुर जा 26 जॾहिं त ॿी धुर जा 16 ॼणा शामिल आहिनि। समूरनि ज़ख़्मियुनि खे संदसि वारस हैदराबाद अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। जॾहिं त 10 ज़ख़्मियुनि जी हालत गंभीर जोगी ॿुधाई पई वञे। पुलिस अञा ताईं का बि कार्रवाई नाहे कई। ॿई धुरियूं मोर्चा बंदि थियल आहिनि, जंहिंजे करे वॾे ठीक है सागर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।